Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. सिंध में वॾनि ज़िलनि खे टोड़े नवां ज़िला ठाहिण जो फ़ैसिलो। सिंध काबीना कराची में क्यामाड़ी ज़िलो ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तर्जुमान मौजिब वॾे वज़ीर कराची जे ॾखण ज़िले जो नओं नालो कराची ज़िलो रखण जी तजवीज़ ॾींदे चयो आहे त नवनि ज़िलनि जा नाला उतां जे मशहूरु इलाइक़नि सां मंसूब करणु घुरिजनि। कुझु वज़ीरनि पारां ख़ैरपुर खे बि ॿिनि ज़िलनि में विरहाइण जी तजवीज़। वॾे वज़ीर चयो त जेके ज़िला वॾा नवां ज़िला ॾिनी वञे। नए क्यामाड़ी ज़िले में साइट, बल्दिया, हार्बर ऐं माड़ीपुर वारा इलाइक़ा शामिल हूंदा। इजलास में बोर्ड्स ऑफ रेवेन्यू जे सीनियर मेंबर ब्रीफिंग ॾींदे चयो त हिन वक़्तु कराची ओलह में 7 सब डिवीज़न्स आहिनि जिन में मंगोपीर, साइट, बल्दिया, औरंगी, मोमिनाबाद, हार्बर ऐं माड़ीपुर वारा इलाइक़ा शामिल आहिनि। कराची ओलह जी मजमूई आबादी 39,14,757 आहे। आबादी जे हिसाब सां ओलह ज़िलो सिंध जो सभ खां वॾो ज़िलो आहे। मुतहदा पाकिस्तान PSP ऐं PTI कराची में नवनि ज़िलनि जे क़याम खे रद्द करे छॾियो। मुतहदा पाकिस्तान तरफ़ां क्यामाड़ी ज़िलो ठाहिण वारी सिंध काबीना जे फ़ैसिले खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान। मुतहदा अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त पीपल्स पार्टी कराची में मुख़ालिफ़ सियासी क़ुवतुनि खे कमज़ोर करण लाइ नवां ज़िला ठाहे रही आहे। नवां ज़िला ठहण सां आम माण्हुनि खे नुक़सानु थींदो। सिंध हुकूमत नवनि ज़िलनि जे नाले ते कराची खे टोड़ण जी कोशिशि करे रही आहे। PTI MP खुर्रमशेर ज़मान चयो आहे त पीपल्स पार्टी फंड्स फबाइण ऐं करप्शन करण लाइ कराची में नवां ज़िला ठाहे रही आहे। PP हुकूमत ॿुधाए त नवनि ज़िलनि लाइ बजट ऐं फंड्स किथां ईंदा। सिंध सरकार मकानी इदारनि वारे वज़ीर खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण जा अख़्तियार ॾेई छॾिया। सिंध काबीना जे इजलास दौरान लोकल गवर्नमेंट एक्ट खे वधीक मज़बूत बणाइण लाइ हिकु कमेटी बि क़ाइमु। कमेटी में मकानी इदारनि जो वज़ीर नासिर शाह, वर्क्स एंड सर्विसिस बाबति सलाहकार निसार खोड़ो ऐं कानून जो सलाहकार मुर्तज़ा वहाब शामिल। कमेटी ॿियनि पार्टी सां मुशावरत करे हिकु महीने अंदरि पंहिंजूं सिफ़ारिशूं पेश कंदी। काबीना खे ॿुधायो त 29 अगस्त ते समूरियूं लोकल बॉडीज़ पंहिंजो मुदो पूरो कंदियूं। सिंध काबीना पारां इलेक्शन कमीशन खे उमरकोट में सैयद अली मर्दान शाह ऐं कराची में मुर्तज़ा बलोच जी सीटुनि ते नंढी चूंड कराइण ऐं पोलिंग जो वक़्तु वधाइण जी दरख़्वास्त। वॾे वज़ीर चयो त ॿिन्ही तकनि ते नंढी चूंड SOPs तहत थींदी। सीनियर सियासतदान सेनेटर मीर हासिल बज़ंजो लाॾाणो करे पियो। नेशनल पार्टी जे अॻवान हासिल बज़ंजो कराची जी निजी अस्पताल में दम धणी हवाले कयो। तर्जुमान नेशनल पार्टी तस्दीक कंदे चयो आहे त हासिल बज़ंजो काफ़ी अरसे खां फेफड़नि जे कैंसर में मुब्तला हो। अॼु तबियत ख़राब थियण करे खेसि अस्पताल में दाख़िल करायो पियो हो। संदसि जनाज़े नमाज़ गुज़दार में अदा कई वेंदी। हासिल बज़ंजो जे विछोड़े ते सियासी माहौल सोगवार थी वियो। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ़, रज़ा रबानी, शिबली फराज, परवेज़ रशीद, अब्दुल मालिक बलोच ऐं ॿियनि सियासतदाननि ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त हासिल बज़ंजो जो लाॾाणो मुल्क लाइ वॾो नुक़सानु आहे। हू रुॻो बलोचिस्तान न पर सॼे मुल्क जो सघारो आवाज़ हो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास के सदर डॉक्टर आरिफ अलवी जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो सख़्त एहतजाज। पीपल्स पार्टी समेत समूरनि अपोज़िशन जमातुनि जो ऐवान मां वॉकआउट। सदर ख़िताब कंदे चयो त असांखे इक़्तिदार मिलण वक़्तु करप्शन जी बाज़ार गरम हुई। PTI सरकार मईशत खे बहितर बणायो। गुज़ारियो पियो त कोरोना वबा पाकिस्तान लाइ ख़तरनाक साबित थींदी, पर अवाम वायरस खे बहादुरी सां मुंहुं ॾिनो। स्मार्ट लॉकडाउन ज़रिए सूरत हाल खे संभालियो। सदर चयो त वज़ीर आज़म कश्मीर जो मसइलो आलमी सतह ते उथारियो। सऊदी अरब सां बहितर लाॻापा आहिनि ऐं सदाईं बहितर रहंदा। अवाम ॿुधाए त छा मुल्क जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ी नाअहल हुकूमत आई। सदर ॿुधाए त 50 लाख घर ऐं 1 करोड़ नौकरियूं केॾां विया।
पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे राजा परवेज़ अशरफ चयो त सदर जे ख़िताब मां ज़ाहिर थी रहियो हो त हू पाकिस्तान न पर कंहिं ॿिए मुल्क जी नुमाइंदगी करे रहियो हो। नून लीग जे ख्वाजा आसिफ चयो त अधु राति जो पार्लियामेंट जो इजलास घुराए अवामी हक़नि ते धाड़ो हयो पियो। सदर पंहिंजे उहिदे जो आइनी जवाज़ विञाए वेठो आहे। इन वक़्तु मईशत जी तबाही जो जश्न मल्हाए पियो वञे। आशूरनि खां पोइ अपोज़िशन पंहिंजी नई हिकमत अमली जोड़ींदी। हाणे जाली PRC जारी थियण ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई लाइ अपील करे सघबी। सिंध काबीना PRC एपलेट कमेटी जी मंज़ूरी ॾेई छॾी। घरू सेक्रेटरी कमेटी जो चेयरमैन मुक़रर। सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स कानून वारी वज़ारत जो सेक्रेटरी रजिस्ट्रार घरू खाते ऐं जुडिशल मामलनि जा एडिशनल सेक्रेटरीज़ बि मेंबर्स हूंदा। सिंध काबीना गाॾियुनि जी रूट परमिट्स ऐं फिटनेस फीस में 50% रियायत जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में स्टैम्प रूल्स 2020 ऐं वक़्फ प्रॉपर्टीज़ एक्ट 2020 में तरमीमुनि जी बि मंज़ूरी। वफ़ाक़ी सरकार जी इतिहादी जमात GDA कराची लाइ जोड़ियल 6 रुकनी कमेटी रद्द कंदे वफ़ाक़ में इतिहाद ख़त्म करण जी धमकी ॾेई छॾी। अयास लतीफ़ अली जो चयो आहे त वफ़ाक़ सिंध जे मामलनि में मुदाख़लत न करे। पहिरियां चयो वियो त बंदरगाह गैस पेट्रोल कोयलो सभु इस्लामाबाद जो आहे। सुभाणे चवंदा त कराची हैदराबाद ऐं लाड़कानो बि इस्लामाबाद जा आहिनि। अयास अली जो चयो त MQM ऐं पीपल्स पार्टी हिक ॿिए जूं ॿी टीमूं आहिनि। कराची बाबति कमेटी सिंध जी वहदत ते हमिलो आहे। फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त वफ़ाक़ी सरकार सां इतिहाद ख़त्म करे सघूं था। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतजाज जो सिलसिलो शुरू करण जो ऐलान। कराची के वफ़ाक़ हवाले करण वारी साज़िश नामंज़ूर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में JUI जे सॾ ते कराची कमेटी ख़िलाफ़ मुज़ाहिरा। घोटकी लाड़कानो हैदराबाद नौशर फिरोज़ ऐं ॿिनि शहरनि में रैलियुनि बाद धरणा। JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सूमर चयो आहे त कराची सिंध जी दिलि आहे। सिंध जो आवाम सूबे जे विरहाइण वारनि साज़िशनि खे अॻु जीअं नाकाम बणाए छॾींदो। वफ़ाक़ी हुकूमत हिक साज़िश तहत सूबे खे विरहाइण घुरे थी ऐं पीपल्स पार्टी कमेटी जे नाले ते वफ़ाक़ खे माहौल ठाहे ॾिनो आहे। सिंध सरकार EPI प्रोग्राम के प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर मोहम्मद अकरम सुल्तान के उहिदे तां हटाए छॾियो। सेहत खाते में रिपोर्ट करण जी हिदायत। गुज़िरियल EPI जी वायरल थियल मुबैना लेटर में कराची के सूबो ॼाणाए पियो हो। सोशल मीडिया ते सख़्त तनक़ीद बाद ॼाणायल प्रोजेक्ट डायरेक्टर लेटर खे कूड़ो करार ॾिनो हो। सिंध में 2011 खां हेल ताईं 4214 माण्हू गुम थियण जो इंकशाफ। IG सिंध ऐं घरू सेक्रेटरी सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त हेल ताईं 3609 माण्हुनि जो पतो लॻाए पियो। 605 माण्हुनि जो अञा ताईं को बि पतो नाहे पइजी सघियो। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त कराची मां 570 माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो। हैदराबाद में 20 सखर ऐं लाड़कानो में 7 माण्हुनि जी जबरी गुमशुदगी रिपोर्ट थी आहे। मीरपुर ख़ास में हिकु शहरी खे खंभे गुम कयो वियो। रिपोर्ट में गुम थियल माण्हुनि जा 605 केस अल्तवा जो शिकार हुजण जी तस्दीक। माण्हू लापता आहिनि, पुलिस छा करे रही आहे? सिंध हाईकोर्ट तरफ़ां खंभे गुम कयल शहरनि जी अदम बाज़ियाबी ते IG सिंध ऐं घरू सेक्रेटरी मथां कावड़ जो इज़हार। अदालत पुलिस जी कारकर्दगी रिपोर्ट खे रद्द कंदे चयो आहे त हिक केस में केतिरियूं ई JITs ठहियूं पर को बि नतीजो न निकितो। JITs जो को फ़ाइदो न थियो। अदालत IG सिंध ऐं घरू सेक्रेटरी खे गुम थियल माण्हुनि बाबति 2 हफ़्तनि में अॻिभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान अदालत सिंध हुकूमत ऐं रेंजर्स जे वकीलनि खे बि छंड कढी। जस्टिस नज़र अकबर रिमार्क्स ॾींदे चयो त पुलिस ऐं रेंजर्स ज़िम्मेवारियूं पूरियूं करण बदिरां पाड़ में विड़ी रहियूं आहिनि। ॿुधणी दौरान गुम थियल माण्हुनि जे वारसनि जूं दाहूं ऐं शिकायतूं ॿुधी अदालती अहाते में मौजूद माण्हू रोइण हारका थी विया। ये पहली दफ़ा जमहूरी हुकूमत में पाक फौज और मुंतखब हुकूमत एक लाइन और लेंथ पर है। मैं तो ये पीपल्स पार्टी और नून के बहुत सारे लोग नाहल होता देख रहा हूँ। शहबाज शरीफ और हमजा शहबाज का
केस मैं सीरियस देख रहा हूँ। किसी ने नहीं पूछा मरियम साहबा से कि 1 साल आप चुप क्यों रही हैं, क्योंकि उनका एक ही मुतालबा था कि लंदन जाने दिया जाए। इमरान खान के दौर में लंदन जाने की गुंजाइश नहीं है, तो फिर उन्होंने आके पथराव का जुलूस निकाला और पथराव का हमला किया और बाद में उल्टे बास बरेली को कहा कि मेरी गाड़ी को पत्थर मारा गया। पहले भी मरियम ने नवाज शरीफ को मरवाया है, अब भी नून लीग को मरियम ही मरवाएगी इंशाअल्लाह। लोग ताने देते थे ये 5 साल कैसे पूरे करेंगे, अब उनको यकीन हो गया ये 5 साल पूरे करेंगे। लोग हमसे इख्तलाफ जरूर रख रहे होंगे, लेकिन लोग अभी इमरान खान से नफरत नहीं कर रहे। पहिरियों भेरो पाक फ़ौज जी सिविल हुकूमत हिकलाईंदी आहे न पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे केतिरनि ई माण्हुनि खे नाअहल थींदे ॾिसी रहियो आहियां। हुकूमत जो हिकु अधु माण्हू बि नाअहल थी सघे थो। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मरियम नवाज़ पहिरीं जीअं हाणे बि नवाज़ लीग खे माराईंदी। मरियम नवाज़ खे लंडन वञण जी इजाज़त न मिली त मायूस थी पथरनि सां जुलूस कढियो। माण्हुनि खे यकीन थी वियो आहे त PTI हुकूमत 5 साल पूरा कंदी। इख़्तिलाफ़ थी सघनि था पर को माण्हू वज़ीर आज़म सां नफ़रत नथो करे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त KCR मनसूबो हलंदड़ साल ई मुकमल थी वेंदो। 4 महीननि में ट्रैक विछायो वेंदो। बाक़ी नाला ऐं ग्रीन लाइन लाइ पुल ॾियण वारो कमु सिंध हुकूमत जो आहे। ऐं पाण सिंध जे दौरे ते वेंदुसि ऐं सूबाई हुकूमत खे गुज़ारिश कंदुसि त थोरो रस्तो ॾिए त जीअं KCR मनसूबो मुकमल थिए। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इश्तिहारी ॾोहारी करार ॾियण वारे एहतसाब अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठी छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मेनुल्लाह पुछो त नवाज़ शरीफ़ जी ज़मानत वारे स्टेटस जा तफ़सील किथे आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म जे वकील जहांगीर जदुन अदालत ॾाढो तफ़सील ॾियण बिना चयो त खेनि हिदायत कई वई आहे त इश्तिहारी करार ॾियण वारी फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त वापसि वरिती वञे। अदालत नवाज़ शरीफ़ जी दरख़्वास्त वापसि वठण वारी इस्तदा मंज़ूर करे वरिती। डिठो महरम माह, डिठो महरम माह, संको शहजादन थियो। जाने हिकु जाने हिकु अल्लाह पाण वणंदियूं जो करे। मुल्क में मुहर्रम हराम जो चंड नज़र अची वियो। सुभाणे पहिरीं मुहर्रम ऐं यौम आशूर 30 अगस्त आचार ॾिहाड़े मल्हायो वेंदो। IG सिंध मुश्ताक महर जी सदारत में वीडियो लिंक ज़रिए इजलास। आलमनि सां मुहर्रम हराम दौरान सिक्योरिटी जे हवाले सां मुशावरत। आलमनि सिक्योरिटी कदमनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे भरपूर सहकार जो यकीन ॾियारियो। पनवाकिल में पंहिंजे 11 भातनि खे कुही क़त्ल करण वारे केस में जुनूनी जवाबदार वहाबुल्ला इंदड़ ऐं संदसि 4 पुट जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में जवाबदारनि जी 14 ॾींहं जी जिस्मानी रिमांड वारी पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर। पुलिस चयो आहे त पनवाकिल जे कैंट थाणे ते मक़तूलड़ नसीम जे भाउ जी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया। जुनूनी जवाबदार वहाबुल्ला पुटनि सां गॾिजी औरतुनि ऐं मासूम ॿारनि सूधो 11 भातियुनि खे कुही क़त्ल कयो हो। लाहौर सूधो पंजाब के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात तबाही करे छॾी। बरसात दौरान करंट लॻण ऐं हादसनि सूधो मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौत थियण जो अंग वधी 17 थी वियो। केतिरा ई ज़ख़्मी। लाहौर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाती पानी निकाल न थियो। शहरी ॿिते अज़ाब में मुब्तला। हेठाहीं वारा इलाइक़ा बरसाती पानी में ॿुॾी विया। लाहौर के हंसपुरा वारे इलाइक़े में घर की छत किरण के नतीजे में 4 ॼणा फ़ौत। शेखोपुरा और मंडी बहाउद्दीन में घरनि जूं छतियूं किरण सबबि 7 ॼणा हयाती विञाए वेठा। चकवाल में मिट्टीअ जी छिप किरण सबबि 4 पोरियत दॿिजी फ़ौत।
मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात थी सघे थी। सिंध के उतरे इलाइक़नि में भी बरसात जो इम्कान। एफपी बंद, मंछर ऐं गाज बंदनि ते ॿीहर खीरथर पहाड़नि मां ॿोॾि अचण जो ख़दशो। फ्लड फोरकास्टिंग डिवीज़न ऐं मौसमियात खाते 22 अगस्त खां बलूचिस्तान में तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। सखर बिराज जे साॼे पासे वारे चीफ इंजीनियर खे इम्कानी ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट इंतज़ाम करण जी हिदायत। दरियाउनि में पाणी वहिकरा वधण बाद तरबेला जे मथांहे हिसे कालाबाग वटि नंढी ॿोॾि डिक्लेयर। तरबेला जो मथां वहिकरो 2,6400 क्यूसेक ऐं कालाबाग बैराज वटि पाणी वहिकरा 2,82,234 रिकॉर्ड। मराला ऐं खानकी वटि चिनाब दरिया में नंढी ॿोॾि डिक्लेयर। कराची के क्लिफ्टन थाने की पुलिस गिरहोड़ शरीफ के गाड़ी नशीन की धी डॉक्टर माहा शाह तरफा आपघात करण वाले वाक़े की जांच जो दायरो वधाए छॾियो। कराची की पुलिस गिरहोड़ शरीफ पहुंची डॉक्टर माहा के वालिद सूदो ॿियनि घर भातियुनि जा बयान रिकॉर्ड करे वरिता। क्लिफ्टन पुलिस आपघात लाइ इस्तेमाल थियल 9mm पिस्टल की तस्दीक लाइ DC ॾखण के ख़त लिखी छॾियो। DIG ॾखण कराची जावेद अकबर रियाज़ चयो आहे त सभ खां पहिरियां डॉक्टर माहा के वालिद आसिफ शाह वाक़े जो इतला ॾिनो हो। डॉक्टर माहा 15 ॾींहं अॻु वालिद ऐं भेनरुनि सूदो कराची वारे घर में मुंतकिल थी हुई। डॉक्टर माहा के दोस्तनि जा बयान रिकॉर्ड करण सूदो वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। ज़ाल तशद्दुद करण बाद मुंह ते काढ़े मली घरां कढी छॾियो। पनवाकिल में हमरा पनाह लाइ थाने ते पहुची वियो। लीणू थियल कपड़नि सां पोतल नज़र मोहम्मद शेख तरफ़ां पंहिंजी ज़ाल मुस्मात मकर ख़िलाफ़ इंसी दाख़िल। नज़र मोहम्मद शेख इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल ॾींहुं ज़ाल खे 30,000 रुपया रखण लाइ ॾिना। अॼु जॾहिं उहे पैसा घुरिया त ज़ाल लछनि ऐं स्रोटनि जो वसकारो लाइ ॾिनो। तशद्दुद बाद ज़ाल घरां कढी छॾियो आहे। इंसाफ़ ॾिनो वञे। FIA औरत के हिरासा करण के इल्ज़ाम में टंडोजाम यूनिवर्सिटी जे मुलाजिम दानिश अब्बासी के गिरफ्तार करे वरितो। ज़रिए जो चवणु आहे त FIA जी साइबर क्राइम विंग में दानिश अब्बासी खिलाफ़ यूनिवर्सिटी जी मुलाजिम खदीजा दरख़्वास्त दाख़िल कई आहे। औरत इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार दानिश अब्बासी संदसि धीअ सां नाजाइज़ लाॻापा रखणु पिए चाहियो। इनकार करण ते सोशल मीडिया ते संदन किरदार कुशी कई आहे। FIA जी टीम यूनिवर्सिटी जे मुलाजिम खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां शाहिद सियाल हेडलाइन समाने चूं तफ़सीली ख़बरूं शामिल कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।